के तू अल्लाह जो नबिया दुआ घुर इन जबल मां दाची पैदा थे जबल मां दाची पैदा थे अल्लाह जे नबी जो बाबा मेह मां बकरी मां इंसान मां मन तशब्बह बिकौमिन फहुव मिनहु हर शे पंहिंजे असल खां ईंदी आहे जबल मां दाची जे अल्लाह जो नबी आई ताकत आहे पावर आहे इन जबल मां दाची पैदा कर अल्लाह जे नबी दुआ जा मथे खया अल्लाह फरमाइंदो आहे इन्नमा यतकब्बलुल्लाहु मिनल मुत्तकीन मां अल्लाह ताला परहेज़गार बाने जे दुआ खे रद न कंदो आहे त मुंहिंजो नबी आहे सुभान अल्लाह खुदा जे नबी दुआ घुरी कौम वारन के सही दाची अचे पर एड़ी जेड़ी तेरी दाची न दुखी हुजे गोदा खोरे फर बार जाए एड़ी दाची खपे गोदा खोरे फर बार जाए अल्लाह जे नबी हज़रत सालेह अलैहिस्सलाम दुआ फरमाई जबल शक थियो जबल मां दाची पैदा थिया गोदा जो खोली त फर बाहर उछलाई ओ मुसलमानो ओ मुझे नबी दा परवानो ओ मुझे नबी दा दीवाना ओ नबी दा आशिक जेके अल्लाह ताला नबी जे दुआ सा जबल मां दाची पैदा करे सके तो असा जो ईमान अल्लाह ताला अम्मा आमना मां मुस्तफा मोहम्मद नूर भी पैदा करे सके तो सरकार की आमद दिलदार की आमद मक्की की आमद मदनी की आमद सैयद की आमद ये खुदा जो नबी हज़रत सालेह अलैहिस्सलाम जे दुआ सा जबल मां दाची पैदा थी सके सी असा जो ईमान त महबूब करीम जी अम्मा आमिना सलामुल्लाह अलैहा जे पेट मां अल्लाह नूर भी पैदा करे सके थो आज मुझा दोस्त मुझा मिठा आम तरह सा जे औरतुन जी ढेरी थींदी आ नफास ईंदो आ खून ईंदो आ गिलाज़त ईंदी आ वो महबूब करीम जी ज़ात बाबरकात जे वक्त में तशरीफ फरमा थिया उन वक्त में का गिलाज़त हुई कान खून हुयो कोन नफास हुयो कोन पाक सुभान अल्लाह अम्मा फातिमा ज़हरा सलामुल्लाह अलैहा मुझे सुने नबी जी न्याणी मेरे तवज्जो सुने नबी जी न्याणी सैयदा तैयबा ताहिरा आला हज़रत पैरों पे खड़े होजे सैयदा ज़ाहिरा तैयबा ताहिरा या देखा तो ने जन्नत पेला हो सलाम मुस्तफा जाने रहमत पेला हो सलाम अम्मा फातिमा ज़हरा सलामुल्लाह अलैहा वा मुझे सुने नबी जी न्याणी जो साईं फरमाइंदा फातिमा तो बिदा तो मिन्नी फातिमा मुझे दिल जो टुकड़ो सैयदा जी विलादत थिया हज़रत उम्मे रज़ियल्लाहु ताला नबी करीम जे दरबार में ड्रोणन जी आई केड़ा और तुम डिलीवरी थी विलादत थी के बार की निफास होंदो गंदगी होंदी पलीत होंदी तवा जी न्याणी हज़रत बीबी फातिमा ज़हरा सलामुल्लाह अलैहा जी आमद थी उते गिलाज़त कोने गंदगी कोने पाण मुर्की करे फरमायो ओ मेस के अल्लाह मुश्कई अंबर मां पैदा करे उते गिलाज़त होंदी ना है उते पाक ही पाकिया कुरान पढ़ अल्लाह फरमाइंदो इन्नमा युरीदुल्लाह लियुज़हिब अन्कुम अर्रिज्स अहलल बैत व युतहिरकुम तत्हीरा सुभान अल्लाह एड़ी तरह से अल्लाह पंहिंजे महबूब के भी नूर नाला नूर करे पैदा कयो महबूब करीम जो शान अम्मा आमना दी फरमाए त खरजनी मिन्नी नूर मुझे पेट मां जो नूर निकतो
कपड़ा प्लेट तेल सुरमो कजल ठाए रखियो त पंहिंजे दिलबर खे कजल भी पाराईंदी मास मथे ते तेल भी लगाईंदी मास प्लेट सां नारो भी कटींदी सास अम्मा आमिना सलामुल्लाह अलैहा के जॾहिं मदीने जो साईं तशरीफ़ फरमा थियो महबूब करीम जी ज़ात खे इरादो फरमाई त महबूब खे गुस्ल कराया आतिफ़ी आवाज़ आहे सो सालम ओ अम्मा आमिना तुझे गुस्ल जी ज़रूरत कोन्हे अल्लाह पंहिंजे महबूब खे आके कौसर मां गुस्ल कराए मोकिलियो आहे खुशबू लगाने की जरूरत कौन है मुअत्तर की जरूरत कौन है मां पंहिंजे दिलबर हबीब खे मुअत्तर करे मोकिलियो आहे गुस्ल कराए भी मोकिलियो आहे महबूब जो तोहर भी थियल आहे त महबूब जो मुंहिंजा सुणा नारो भी कटियल आहे एड़ो अल्लाह ताला जो महबूब आहे एड़े महबूब जे शान जे वाले जे महफिल में असा तवा आया हूं जे यार जे महफिल में आया हूं तो इंशाअल्लाह फख्र कर क़यामत जो ॾियारो थींदो हिकड़न जा कंध हेठ हूंदा आशिकन जा कंध मथे हूंदा जो सुभान अल्लाह छा चवंदा ॿुधाए जो मुबारक मिलई मूं गुनहगार खे साईं हेड़ो मिलियो जो वञी ख़ैर जो मुबारक मिलई मूं अदा गुनहगार खे साईं हेड़ो मिलियो जो वञी ख़ैर थिया प्यार मिलंदो मूंखे आसिरो ई न हो पर प्यार अहिड़ो मिलियो जो वञी ख़ैर थिया जिसके दिल में है इश्क़े मोहम्मद जिसके दिल में है इश्क़े मोहम्मद उसको दोज़ख का खुटका नहीं है जो है प्यारे नबी का दीवाना जो है प्यारे नबी का दीवाना उसको जन्नत की परवाह नहीं है हज़रत रब्बी महबूब के वुज़ू फरमाइंदो महबूब रहमत लिल आलमीन जोश में आया पार फरमाया था या रब्बी सल जो गुलो थई मां मोहम्मद जाए अर्ज़ के क़िबला जन्नत ओ मुजा महबूब सोन न खपे चांदी न खपे ज़र न खपे माल मिल्कियत न खपे साईं फरमाया था छा खपई असअलुका मराफ़तक फिल जन्नत क़यामत के ॾियारे तो रसूल सां गॾु जन्नत सुभान अल्लाह तो महबूब सां गॾु जन्नत में हो जा साईं फरमाता ओ गैर ज़ालिका भला जो को सवाल जिसे सवाल हिकिड़ो एक राजू लखाड़ा मट महबूब इहो सारा तो महबूब सां गॾु हो जा पाण फरमाता मूंसां मोहब्बत रख मोहब्बत खे वधाईंदो अच क़यामत जे ॾियारे मां मोहम्मद सां गॾु हूंदे इंशाअल्लाह क़यामत जो सिज उभरण दे असांजा हथ हूंदा मदीने वाली साईं जी दामन हूंदी वो वक्त हूंदो जो महशर में हशर में अदालत वाली कुर्सी ते खुदा जी ज़ात हूंदो हिकिड़ी ते कुर्सी ते अदालत ते खुदा हूंदो ॿी कुर्सी ते मदीने जो महबूब हूंदो अल्लाह फरमाईंदो पंहिंजे यार खे मुंहिंजा महबूब हाणे क़यामत जो मंज़र शुरू कयूं साईं फरमाईंदा हा वो अल्लाह रब्बुल आलमीन फरमाईंदो मुंहिंजा महबूब हाणे छातो घुरी छा खपई अर्ज़ कई मौला निमाज़ी तूं खण मदीने जा साईं फरमाईंदा सा सिता जी हदीस इब्ने शेबा भी आंदी अल खुसाइस कुबरा इमाम जलालुद्दीन सयूद भी आंदी खुदा फरमाईंदो बाबू घुर छा खपई साईं फरमाईंदा है जन्नती तूं खण हे निमाज़ी तूं खण रोज़े वारा भी तूं खण मुंहिंजा मौला हे इबादत वारा उम्र वारा हज वारा हे नेकी जे अमल करण वारा सब तूं खण गुनहगार मां मोहम्मद खे ॾे उन्हनि गुनहगारनि खे महबूब सीने सां लगाए जन्नत में वठी ईंदा ऐ मुंहिंजा बुरदबार सोहणा ओ सदा कुर्बदार सोहणा मुंहिंजा बुरदबार सोहणा ओ सदा कुर्बदार सोहणा लजादार यार पर तुई ललो जमात जो मुंहिंजा बुरदबार सोहणा ओ सदा कुर्बदार सोहणा जहन्नम जे कर कादल हशर जे हिसाब खां
अज़ाब खा है चवंदुई अल्लाह ताला ओ अरबी जनाब आला मुबख्शा ज़ईफ़ सदको सखी तुझे ज़ात जे अगर जे गरीब आयो ओ भला खुश नसीब आयो अगर जे गरीब आयो ओ भला खुश नसीब आयो असांजे रसूल जहिड़े न कंहिंजो रसूल आ अगर जे गरीब आयो ओ भला खुश नसीब आयो